नसीराबाद तालका रिपोर्टर ज़मीर हुसैन चांडियो। सोलंगी बिरादरी जी बिन धुरिन अब्बास अली सोलंगी ऐं मीर आशिक अली सोलंगी जी धुरिन में थियल काल्ह रात झेड़े सबब धुरिन जा 10 माण्हू सख्त ज़ख़्मी थी पिया हुआ, जंहिं बाद झेड़े खे वधीक वधण खां रोकण जे लाइ पीपी तालका नसीराबाद जे सदर इंजीनियर ख़ान मोहम्मद फुलपोटो, पीपल्स सहारी कमेटी जे ज़िले सदर कामरेड अली रज़ा कोरी, नजीबुल्लाह वाहूचो, इंफॉर्मेशन सेक्रेटरी तालका नसीराबाद छुट्टा बिरादरी जे मोज़िज़ साईं अब्दुल सदार छुट्टो, सपाफ अगवाणन उमर अजीज छुट्टो, अब्दुल मजीद ब्रोही, इरशाद अली ब्रोही, फरहान खान फुलपोटो, कामरेड अली अकबर छुट्टो, मोहम्मद अनीस मिसण, ज़मीर जमाली, रफ़ीक जमाली, जावेद इंसान दोस्त समेत ॿिया मोज़िज़ीन ऐं बिशहरी ॿिन्ही धुरिन वटि मिंथ मेड़ काफ़िलो वठी पहुता, जिते धुरिन आयल दोस्तनि खे मान ॾींदे चयो त असां अॻिते को बि क़दम न खणंदासीं ऐं न ई झगड़ो वग़ैरह कंदासीं ऐं पुलिस वटि पिणु न वेंदासीं। ज़ख़्मियुनि जो इलाज कराइण धुरिन पारां फ़ैसिले जी तारीख़ ॾींदासीं।